नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त PS43 जाम नवाज़ अली ते नंढी चूंड में गैर सरकारी ऐं गैर हतमी नताइज अचण जो सिलसिलो शुरू है। नंढी चूंड में 132 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी गैर हतमी नताइज, जंहिंमें PP जे उम्मीदवार जाम शबीर अली 48,028 वोट मिलिया आहिनि। PTI जे उम्मीदवार मुश्ताक जुनेजो खे 6,925 वोट मिलिया आहिनि। टोटल 132 पोलिंगनि में गैर सरकारी गैर हतमी नताइज, जंहिंमें जाम शबीर अली खे 41,103 वोटनि जी सरसरी हासिल थी है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त PS43 जाम नवाज़ अली ते नंढी चूंड में गैर सरकारी ऐं गैर हतमी नताइज अचण जो सिलसिलो शुरू है। नंढी चूंड में 132 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी गैर हतमी नताइज, जंहिंमें PP जे उम्मीदवार जाम शबीर अली 48,028 वोट मिलिया आहिनि। PTI जे उम्मीदवार मुश्ताक जुनेजो खे 6,925 वोट मिलिया आहिनि। टोटल 132 पोलिंगनि में गैर सरकारी गैर हतमी नताइज, जंहिंमें जाम शबीर अली खे 41,103 वोटनि जी सरसरी हासिल थी है।